अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे भिड़शा में ख़बर ॾींदा तो भिड़शा में गंदगी जो आज़ार ॾींहों ॾींहुं वधंदो रहियो। पहिरीं सख़्त परेशान स्कूलनि ऐं मस्जिदनि जे साम्हूं गंदगी, केतिरा ई ॿार मूज़ी मर्ज़ में मुब्तला। ॾिसूं था मोहम्मद जुम्मन चौहान जी हिन रिपोर्ट में। बिल्कुल हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शहर ते मौजूदु आहियां, जिते शहर भर में गंदगी ऐं गंदो पाणी मौजूदु थी चुको आहे। शहर जे आसपास जेके बि मुख़्तलिफ़ चौक ऐं मुख़्तलिफ़ कॉलोनियूं आहिनि, जीअं लतीफ़ कॉलोनी, हुनरमंद कॉलोनी, शेख मोला, लतीफ़ कॉलोनी, तंबूरा चौक ऐं टंडो आदम चौक जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे गंदगी जे लपेट में अची चुको आहे। हिते जा शहरी सख़्तु परेशान आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था, हिननि जो वधीक छा चवणु आहे। स्कूल बि ठाहियूं, घिटी तव्हां पाण ॾिठी हूंदी कहिड़ी हालत लॻी पई घिटीअ जी। छा चऊं, इंतिज़ामिया जेको पाण क़दम खणी त सुठो। एतिरा असीं राति जो निंड ई कोन था करियूं, न को स्प्रे थो थिए, न को छा। सॼो इंतिज़ाम जेके इंतिज़ामिया उन जो करणु खपे न। इहो चेयरमैन जेका आहिनि, भिक्षा शर्म जेके चेयरमैन आहे उहो नाइल आहे। ॿुधो न, इहो हींअर असांजे घटीअ जी हालत ॾिसो तव्हां हली, ऐं किचिरो ॾिसो। जेके स्वीपर रखियल आहिनि उन्हनि खे पघारूं ख़ुदारा मिलनि थियूं, अलाए नथियूं मिलनि। 3 महीननि खां वठी हू त दाऊं करे रहिया आहिनि त असांखे पघार नथी मिले, असांखे पघार नथी मिले। ख़ुदारा हुननि खे पघार बि ॾियो ऐं सुठियुनि सुठियुनि जॻहियुनि ते। ऐं ही वार्ड नंबर 7 लतीफ़ कॉलोनी, जंहिं मां भिक्षा जो चेयरमैन गदा हुसैन शाह उहो चूंडिजी आयो आहे लतीफ़ कॉलोनी मां, असांजी मां। उन जी ख़ुदारा उन जी त हुनजी कयो, हुनजी तरक़ियाती कमनि जी कयो। तरक़ियाती आईंदा तव्हांखे बीहणो आहे हिन इलेक्शन में। ऐं वार्ड नंबर 7 जो उम्मीदवार आहे। गंदगी जे बारे में छा था चओ? ऐं गंदगी जे बारे में इहो चवणु चाहियूं था त गंदगी ढेर थी चुका आहिनि ऐं अमलो को बि ज़ाहिर न आहे। जे वञूं था चेयरमैन साहिब वटि, अबा मोकिलियो त अबा ई कोन्हे को। अबा किॾां वियो, अबा अलाए किॾां वियो हलियो। बाबा इहो छा आहे, इहो छा इन जो प्रोसीजर छा आहे? असांखे महिरबानी करे इन गंदगी सफ़ाई ॾिनी वञे। ऐं असांखे स्कूल आहे, स्कूल जा ॿार गंदगीअ मां लंघे रहिया आहिनि। ऐं चेयरमैन भिक्षा सुतल पंहिंजी निंडुनि में मुदारा। ऐं कुझु कयो, भिक्षा जे बारे में सोचो। ऐं भिक्षा जो शहर निधण को शहर आहे ऐं ख़ुदारा भिक्षा जे शहर खे वाली वारिस को ॾिनो वञे। इहा ई हालत आहे। असांजो ॿियो को रस्तो बि न आहे। इहा ई हिकिड़ी गली आहे। हिते तक़रीबन 550 ॿारनि जो मुस्तक़बिल आहे, जंहिं ते असां हिते स्कूल हलाए रहिया आहियूं। लतीफ़ फेलोशिप स्कूल आहे, जंहिंमें 550 ॿार, 20 टीचर्स आहिनि, जेके इन रोज़ाना इन गंदे पाणी मां गुज़र कनि था। असां 500 चकर जेको सो कंप्लेनूं कयूं आहिनि, पोइ हाणे इन में नाहेली या MPA MNA जी आहे या चेयरमैन जी आहे। हिते असांजो को बि धणी साईं कोन्हे। असांजो मुतालबो आहे, असांजो आला ऑफिसरनि सां मुतालबो आहे त हीअ असांखे महिरबानी करे असांखे गंदगी खां जेको सो आज़ादु कयो वञे। रोज़मर्रा जे हिसाब सां गंदगी रोज़ वधंदी थी वञे। असांजे घरनि में पाणी थो अचे। असांजी गली जो तव्हांखे हींअर बि मंज़र ॾेखारियूं था, उहो गली बि फुल लॻी पई आहे, किचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि। केतिरनि महीननि खां वॾो रखियलु आहे उहो अमलो गाइबु आहे? 4 खां 5 महीननि खां वठी अमलो गाइबु आहे। ॿुहारी कढण वारो को बि स्वीपर ज़ाहिर न आहे, न ई नाली मां किचिरो कढण वारो को स्वीपर ज़ाहिर आहे, जंहिंजी वजह सां नालियूं भरियूं पियूं आहिनि। पाणी घरनि में दाख़िल थो थिए। ॿार नंढड़ा जेके इन्हनि गंदनि पाणियुनि मां था लंघनि, को बि गस न आहे। असांजी गली इहा हिकिड़ी आहे। असांजो हिते सभु असां सैयद वेठा आहियूं, सादात वेठा आहियूं। 10 खां 15 घर असांजा पंहिंजा आहिनि, प्लस में स्कूल आहे जंहिंमें 500 खां 550 ॿार आहिनि। छा भिक्षा शहर खे हिकु नज़र अंदाज़ रखे पंहिंजे माटेली मां वारो सुलूक कयो पियो वञे? अवां इहो छा था चओ इन जे बारे? बिल्कुलु नज़र अंदाज़ कयो पियो वञे। इहा नाअहली आहे तमामु घणी। हिते जा जेके MPA MNA प्लस में जेके चेयरमैन या नाज़िम चूंडजनि था, उन्हनि जी नाअहली आहे। महिरबानी करे असांजे भिक्षा शहर जो को धणी साईं थिए, छो जे करे हिते कंहिं में उहो न आहे जो भिक्षा शहर जो सुधारो थिए। डिस्ट्रिक्ट मटियारी में छो भला भिक्षा खे ई नज़रअंदाज़ कयो पियो वञे? सॼो डिस्ट्रिक्ट मटियारी जा कमकार थियनि पिया। हिते ॾिसो असांजे रोड जो तामीराती कमु हले पियो, जंहिंमें नाकारा पत्थर यूज़ कयो पियो वञे। तक़रीबन 10 खां 15 ॾींहं खां वठी रोड जी साॻी हालत लॻी पई आहे। धूड़ मिटी गंदगी, ट्रैफिक जाम थियो वञे, केरु साफ़ु करण लाइ तयारु कोन्हे। छा अवां इन जो ॾोहीवार कंहिंखे था सम्झो?
असां इन जो ॾोही वार MPA MNA ऐं प्लस में जेके असांजा चेयरमैन आहिनि असां उन्हनि खे ई सम्झंदा तव्हां अपील करियो कंहिंखे अपील असां अपील कंदासीं DC मटियारी खे, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे, असां लोकल गवर्नमेंट जे मिनिस्टर खे अपील कंदासीं महिरबानी करे असांखे जेको सो सफ़ाई हिन गंदगी खां जेको सो आजा कयो वञे, असांखे गंदगी खां मुक्त कयो वञे। तव्हां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त केतिरनि ई महीननि खां वठी हिते सफ़ाई करणु अमलो नथो अचे। हिननि जो इहो चवणु आहे त जे अमले खे असां शिकायत करियूं या हिते जे जेको आहे चेयरमैन आहे उनखे शिकायत था करियूं त हिते जे अमलो असांखे चए थो असांजूं पघारूं नथियूं थियनि ऐं असांखे तव्हां तनख़्वाह ॾियो या कुझु चंदो ॾियो त असां भिटशा शहर में सफ़ाई करियूं। वधीक हिननि शहरनि जो चवणु आहे त असांजा ॿार केतिरे ई मूज़ी मर्ज़नि में मुतला थी चुका आहिनि हिन गंदगी ऐं गंदे पाणी जे सबबु। हितां जेके घटियूं आहिनि इन्हनि में स्कूल आहिनि, हितां जेके ॿारड़ा वञनि था उहे स्कूल उहे गंदगी जे सबबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुतला बि थी चुका आहिनि। कैमरामैन अख्तियार उदासी सां गॾु मोहम्मद जुमन चवाण, अवामी न्यूज़ भिटशा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।